अली वसाण चयो आहे त पीपी अॻवाननि बाबति अदालत जो फ़ैसिलो मुख़ालिफ़नि जे मुंहं ते चमाट आहे। कुंभ में जो मीडिया सां ॻाल्हाईंदे मुनव्वर अली वसाण चयो त अक़ामी केस में पीपी अॻवाननि जे हक़ में फ़ैसिले साबित कयो त अदलिया आज़ाद आहे। हुन चयो त अदलिया आज़ाद फ़ैसिला कंदी त मुल्क तरक़ी कंदो। मुनव्वर वसाण चयो त मुख़ालिफ़ पीपी अॻवाननि खे चूंड खां परे रखण जी कोशिश कई पर के नाकामी नसीब थी। संदसि चवणो त मंज़ूर वसाण हमेशह मुख़ालिफ़त खे हर मैदान में शिकस्त ॾिनी आहे। हुन मौक़े ते पार्टी अॻवाननि जे हक़ में फ़ैसिलो अचण ते मिठाई पिणु विरहाई वई। अदलिया जेके असांजे फ़ैसिला ॾिना आहिनि इहे कंहिंखां ॿुधा न आहिनि। अहिड़ी अदलिया पूरे पाकिस्तान में उन्हनि हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे। हुननि अदी फरियाल टाकुल हुजे, मंज़ूर हुसैन वसाण साहिबु हुजे, नासिर शाह साहिबु हुजे, सोहेल अनवर सियाल हुजे या सरदार चांडियो हुजे, हुननि चयो त इहे पंज ई सिंध जा वॾा जेके लीडर आहिनि ऐं इन्हनि खे असां फॉर्म रिजेक्ट कराईंदासीं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हारजी वेंदी। लेकिन उहे सीटूं खटे पिया। उन जे बावजूदि मंज़ूर वसाण खे उन्हनि फॉर्म रिजेक्ट करायो त हाणे मंज़ूर वसाण खां असां सीट खटे वेंदासीं। तव्हां ॾिठो त उहा सीट वॾी लीड ते खटे आयासीं। ऐं जेको असांखे अदलिया फ़ैसिलो ॾिनो आहे इहे असां अदलिया जो सलाम था कयूं। अॻ में बि अदी फरियाल कालपुर जो हुजे, आसिफ अली ज़रदारी साहिबु हुजे, उहो फ़ैसिलो ॾिनो। ऑलरेडी इहो आहे दुश्मन खे मुंहं ते चमाट आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk